हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल हवेली एक ज़बरदस्त मोड़ ते अची चुको आहे। जी हाँ दोस्तों, हवेली ड्रामे जे अचण वारे एपिसोड यानी 70-71 एपिसोड में आख़िर छा थियण वारो आहे। छा साले जो टाइम पूरो थी चुको आहे या वरी साले इन हमले मां बि बची वेंदो। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदासीं ज़बरदस्त अपडेट्स। अॼु रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल हवेली। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां, तव्हां पोईं क़िस्त में जेका झलकी ॾिठी हुई जिते साले खे गिरफ़्तार करनि था, वरी इन राति वारी क़िस्त में तव्हां उन में इहो सीन ई कोन ॾिठो। तव्हां परेशान हूंदो त ईअं छो। इहो दोस्तों 70-71 एपिसोड जो सीन हुयो जेको 70 एपिसोड में तव्हांखे नज़र ईंदो, जंहिंमें वलीमो करे ऐं वेंदो त पोइ उते साले खे खणी वेंदा पीर सुराव जा माण्हू। दोस्तों इन्हनि ग़लती कई आहे, फ़ैसिले जी भञ कड़ी कई आहे वलीमो करे, छाजे करे हिकु जहिड़े वारो नंगा संग मिलियो आहे, फ़ैसिले मां शादी थी आहे ऐं तव्हां वलीमा करण जी ज़रूरत कहिड़ी आहे। तव्हांजो साहु अलाए कीअं बचायो अलाह साईं, तव्हां साहु शुक्र पढ़ियो तव्हां साहु बचो। वरी दौल दवा मां वलीमा अॻियों बि वरी पीर मुर्शिद वरी उनखे गुस्सो त लॻंदो न, ऐं उन खे पीर अमजद पीर सराब खे ॾाढो ॾुखियनि सां चुप करायो ऐं उनखे फ़ैसिलो मंझराईं। तव्हां शुक्र पढ़ो ऐं तव्हां हितां करी करे निकिरण जी कयो, लेकिन इन्हनि ईअं न कयो। हाणे इन्हनि जे लाइ मुसीबत तयारु आहे ऐं शादी वारी राति यानी वलीमे वारी राति जंहिं टाइम इन्हनि खे हितां खंभे खणी वेंदा पीर सुराव जा माण्हू ऐं इन्हनि सां वॾो वेल थींदो। दोस्तों पीर बख़्श खे थूणी सां ॿधी छॾींदा। सभिनी जे लाइ मुसीबत तयारु आहे, साले जे लाइ ख़ासि। साले जी दोस्तों हिकिड़ी ॻाल्हि मूंखे न वणी, साले खे जॾहिं फ़ैसिलो थी वियो, उनखे शादी थी वई, जॾहिं उनखे हर शइ उन जे नसीब में आई, पोइ बि जो एटीट्यूड नथो वञे, चश्मो पाए घुमे थो। लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।